नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक की रिपोर्ट मुताबिक सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरोजी अस्पताल में ज़ाती दिलचस्पी से सुधारे ऐं तरक्की जो सफ़र जारी। सिविल सर्जन जो जज्बो ॾिसी सिविल अस्पताल नौशरो फिरोज के सीनियर डॉक्टर मोहम्मद सफ़र चना पारां अस्पताल में ईंदड़ मरीजन लाइ पानी की सहूलियत फराहम करण लाइ वाटर कूलर लॻायो वियो। उन मौके ते सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरो, दिल के माहिर डॉक्टर मोहम्मद सफ़र चना, डॉक्टर सदाम हुसैन मेमन, पैरामेडिकल स्टाफ जा अगवान मोहम्मद सऊद बोयो, जुमन शेख, मोहम्मद ईसा मेमन ऐं ॿियनि चयो त सिविल सर्जन जा इंसानियत जे भलाईअ जा कम ॾिसी हर कोई जज्बे सां कम करण लॻो आहे। हकीकी खिदमत ॿियनि जे भले लाइ कम करणो आहे। डॉक्टर मोहम्मद सफ़र चना वाटर कूलर डोनेट करे सवाब जो कम कयो आहे। हुननि चयो त मुंहिंजी हकीर कोशिश अल्लाह साईं पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाईंदो। अस्पताल में जिते भी गरीब के का ज़रूरत हूंदी त उहा पूरी करण की कोशिश कंदासीं। ही अस्पताल असांजो ॿियो घर आहे, उन में समूरियूं सहूलियतूं फराहम करणु असांजी अवलैन ज़िम्मेवारी आहे जेका हर हाल में पूरी कंदासीं।